अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी सां गॾु मां आहियां शाहिद सियाली। मूंखे स्टूडियो में ज्वाइन कनि था सीनियर सहाफ़ी सीनियर तर्ज़गार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यार शाहिद। अली साहब, पाक भारत छिकताण जारी आहे ऐं ॿई मुल्क हिक ॿिए ख़िलाफ़ क़दम खणनि पिया। अमरीका में मुक़ररु पाकिस्तानी सफ़ीर रिज़वान शेख सईद जो इहो चवणु आहे त छाकाणि त ॿई मुल्क न्यूक्लियर पावर रखनि था ऐं कश्मीर मसइलो उन्हनि विच में अहम पॉइंट आहे, त इन ते ट्रंप खे फ़ियाकड़ी जो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं ट्रंप क़दम खणे, छाकाणि त इहो फ्लैश पॉइंट थी सघे थो ॿिन्ही मुल्कनि में एटमिक वॉर जो। जी हाँ, जेके दुनिया जा फ्लैश पॉइंट्स आहिनि उनमां कश्मीर हिकिड़ो वन ऑफ देम आहे, अहम आहे, हिकिड़ो सेंसिटिव पॉइंट आहे। लेकिन आउं नथो सम्झां त ॿ शयूं मुंहिंजे ख़्याल में। आउं हिकिड़ी शइ ते इहो नथो सम्झां त ट्रंप या अमेरिका जेका आहे उहा टियाकड़ी कंदो, छाकाणि त इंडिया जी स्टेटेड पोज़ीशन इहा आहे त हू कंहिं बि टीं धुर खे विच में न आणींदो, छाकाणि त हुन वटि केस कमज़ोर आहे। तंहिंजे करे हू हिन खे बायोलैटरल रखणु चाहे थो, ॿ तरफ़ी रखणु चाहे थो, हिन में को टीं धुर खे नथो ॾियणु चाहे। ऐं वेस्ट खे या अमेरिका खे इंडिया जी एतिरी हुनजो डार्लिंग थियल आहे फ़िलहाल, जो तव्हां ॾिसो त इवन आईफोन ऐं हिननि जी जेका हाणे जेका प्रोडक्शन आहे उहो बि चाइना खां इंडिया ऐं वियतनाम ॾे शिफ्ट थिए पई। त आउं नथो सम्झां त हू अमेरिका, लेकिन अमेरिका इहो बि बहरहाल करे न चाहींदो त हिते को वॉर थिए, छाकाणि त वॉर सां पाकिस्तान त ज़ाहिर आहे, लेकिन इंडिया जेको जंहिंखे हू चीन जे साम्हूं हिकिड़ी बला करे ठाहिणु चाहिनि पिया, उहा न रही सघंदो। हुनखे बि कापारी धक लॻंदो न, जेतिरो ख़ुदा न ख़ास्ता असांखे लॻंदो ओतिरो हुते बि थींदो। ऐं ॿी ॻाल्हि त चाइना हिन ख़िते में अगरि अहिड़ी का ख़ुदा न ख़ास्ता वॉर थींदी त चाइना हिन ख़िते में वधीक हिकिड़ो ताक़तवर क़ुवत तौरु साम्हूं ईंदो ऐं हुनजो हाणे नथो चवां असांजे पारां विढ़ंदो, लेकिन हुनजो झुकाव ज़ाहिर पाकिस्तान ॾे हूंदो त इंडिया उहा शइ हाराए। मूंखे समहाउ हाणे इहो महसूसु थिए थो त किथे न किथे ॻाल्हि सम्झ में अचे पई ऐं जेके जंग जा बादल छाइजी विया हुआ हाणे हू छटणु शुरू थिया आहिनि। बाक़ी हाणे ॿिन्ही पासनि खां शयूं थींदियूं, मिज़ाइल जा टेस्ट असां बि कया आहिनि, हू बि कुझु न कुझु करे रहिया हूंदा, ऐं लफ़्ज़नि जी जंग बि थींदी, पोइ किथे किथे बॉर्डर ते तलख़ियूं बि थींदियूं, प्रॉक्सी वॉर्स, हुननि जो जेको स्पॉन्सर्ड टेररिज़म थिए थो बलूचिस्तान ऐं KP ऐं सॼे मुल्क में, उहो हू कोशिशि कंदा वधाइण जी। त पर हू सिधी रीति मूंखे ईअं महसूसु थिए थो त जंग जा जेके सिधी जंग जा को ख़दशा या इम्कान हुआ उहा हाणे झका थियणु शुरू थिया आहिनि। सही सर, ट्रंप साहब जी हूअं त सालसी वारो किरदारु अदा करणु या ॿिनि मुल्कनि जे मामलनि में पवण जी उनजी हिकिड़ी फेवरेट जेका आहे उहा हॉबी रही आहे, पर पाकिस्तान वारे मामले में, पाकिस्तान इंडिया वारे मामले में उनजो इहो चवणो हो त हीअ त अलाए केतिरनि सवनि सालनि खां ई पाण में विढ़नि था, या उनजो को ख़ासि बयानु न आयो आहे इन हवाले सां। ॾिसो, उहो त डोनाल्ड ट्रंप ज़ाती तरह ते हिकिड़ो कॾहिं कॾहिं छा अक्सर गैर संजीदगी जो मुज़ाहिरो करे थो, लेकिन अमेरिका एज़ अ कंट्री हुननि त पंहिंजो रोल प्ले कयो आहे। हीअ जेको थोरो थोरो थधा थिया आहिनि मुल्क ॿिन्ही पासनि खां, स्पेशली इंडिया, उनमें आउं सम्झां थो त अमेरिकन इन्फ्लुएंस ऐं डिप्लोमेसी बि जो बि कार फरमा रही हूंदी। ईअं पाणे पाणे त मोदी थधो कोन्ह थियो आहे, अञा थधो थियो बि आहे पूरो या न, लेकिन बहरहाल आउं सम्झां थो त इहा ॻाल्हि त सम्झ में पहिरें ॾींहं खां सभिनी खे हूंदी त ॿिन्ही पासनि ते न्यूक्लियर पावर आहे। हू शायदि इहो ख़्वाहिश रखंदो हुजे मोदी त मूंखे कुझु न कुझु करणु ॾियो त आउं ढोल वॼाए सघां। पाकिस्तान पहिरें ॾींहं खां क्लियर आहे त उहा कुझु बि कंदे ओड़ो ई जवाबु वापसि मिलंदई, त पोइ शायदि हाणे उमेदु रखिजे त सैनिटी प्रिवेल कंदी, अक़ल कमु कंदी। असर पाकिस्तान तरफ़ां जेके सिफ़ारतूं कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि, छाकाणि त इन में अव्हांखे छा थो लॻे त पाकिस्तान कामयाबु वञे पियो सिफ़ारती महाज़ ते? छाकाणि त नैरेटिव कमज़ोर आहे इंडिया जो। असांजी डिप्लोमेसी जो हुन में कमाल बि हूंदो या न हूंदो मूंखे ख़बर न आहे, लेकिन हुननि वटि जेको बयानियो आहे, हू जेको केस ठाहिण जी कोशिशि कनि पिया, उहो कमज़ोर हो। ठीकु आहे सर, कॉलर आहिनि असां सां। अनवर ख़ालिद सुमरो साहब आहिनि सेवण मां। जी सुमरो साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? अस्सलाम वालेकुम काजी साहब ऐं शाहिद साहब। सर, ये असल में मुंहिंजो अॼु हिकु काफ़ी ॾींहंनि खां इहो जेको इशू हलियो पियो असांजो इंटरनेशनल पहलगाम फॉल्स इशू वारो, सर हीअ जेका मुसलसिल जॾहिं बि इलेक्शन वग़ैरह इंडिया में ईंदी रहंदी आहे त हुननि जो हिकिड़ो ड्रामो शुरू थी वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे हुननि वटि इहो हिकिड़ो इशू ठाहे ड्रामो ठाहे पेश कयो वियो। वरी हथरादू इहो इंडस वाटर जेको ट्रीटी वारो असांजो सिंध तास मुआहिदो हो,
उन खे हिकिड़ो माना जवाबु ठाराए असां हीउ इशू कयो आहे, असांखे हीउ करणु खपे। पर हाणे इन में छा असांजी आवाम त सम्झे थी, असां इंडिया जी आवाम नथी सम्झी सघे। ॿी ॻाल्हि सर हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आई त कल्ह टियों ॾींहुं किथे हलियो पिए त जेको चाइना जो थिंक टैंक आहे टीम में डॉक्टर विक्टर गाओ, उन खां कंहिं सवाल कयो त उन चयो त खुलम खुला इहो ई चयो त असां पाकिस्तानी सपोर्ट ॾींदासीं। त छा इंडिया जे मुंहं ते हिकु टमाटर न आहे? ॿियो सर मुसलसल चैनल्स यूट्यूब्स जेके उते बंदि करणु ऐं जॾहिं इलेक्शन जो ड्यूरेशन अचे त असां इंडिया खे इन ॻाल्हि में इहो सोचणु खपे जॾहिं अमेरिका कैनेडा जूं जेके बि स्टेट्स आहिनि हिक ॿिए में ॿधी करे ऐं हिकिड़ो तरक़ियूं थियूं कनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अनवर साहब। जी न साहिबु, चाइना चए तो थो त असांजी मदद कंदो ऐं चाइना जी मजबूरी बि आहे ऐं असां सां दोस्ती बि आहे, सभु शयूं तव्हां ॻणी सघो था। ऐं हुनजी स्ट्रेटेजिक मजबूरी सां मुराद ॿी मजबूरी न आहे चाइना जी, लेकिन स्ट्रेटेजिकली हिकमत अमली जेके ख़िते जी आहे सॼी सिचुएशन, उन में ज़ाहिर आहे इहो कीअं चाहींदो चाइना त भारत जेको आहे हू पाकिस्तान जे मथां ख़ुदा न ख़ास्ता हावी थी वञे, त उहो हुनखे बि वारो खाए थो जेको चाइना स्ट्रेटेजी ठाहे पियो। पर चाइना ऐं इहा ॻाल्हि पोइ तव्हां सम्झो त अगरि चाइना एंगेज थी वियो त पोइ अमेरिका बि वधीक इंगेज थियो त पोइ माना पोइ वर्ल्ड वॉर थी वई न। इहो केरु न चाहींदो, ऐं नथो सम्झाए, कॉमन सेंस चए थो त इहो न थींदो। ठीकु है अली साहब, अॻिते हलूं था। आबादगार तमामु घणा परेशान, छाकाणि त कुझु ॾींहनि खां पाण इन पाणी वारे मामले ते ॻाल्हायूं था पिया ऐं कैनालनि वारो इशू, उन खां पोइ हर कंहिं आबादगारनि जे हक़ में या पाणी जे में एहतजाज त कया, पर हाणे कणिक जी सीज़न जेका लथी आहे हिन दफ़े सिंध हुकूमत ख़रीद न पई करे ऐं इहो चयो वियो आहे त IMF जा के आहिनि कानून या उन्हनि तरफ़ां इहो चयो वियो आहे त ख़रीद न कयो ऐं सब्सिडी जेका आहे उहा ख़तमु कयो। आबादगार कणिक काॾे कंदा सर एतिरी आबादगारनि सां त तमामु घणी वेधन आहे। त अगरि पाण जनरली एग्रीकल्चर सेक्टर जो हाल ॾिसूं ऐं सिंध में, पाकिस्तान में बि, पर सिंध में बि ज़ाहिर आहे त मेजॉरिटी आबादी जी जो गुज़र सफ़र ज़रात सां सिधी अणसिधी तरह लाॻापियल आहे। हाणे केनाल्स ते हिकिड़ो वधीक हिकिड़ो भवाइतो हिकिड़ो अची वियो मामिलो, पर पाणी त उहो ई न आहे। माण्हू पाणी लाइ जिथे किथे रड़ियूं आहिनि, जिथे किथे जेको आहे दहा कूक आहे, हू छाकाणि त असां वटि पंजाब मां बि घटि, मथां बि घटि पियो अचे ऐं असांजी इंटरनल मैनेजमेंट बि ॾाढी फ़रसूद आहे। मथां वरी जेको फसल जहिड़ो तहिड़ो थियो कणिक जो, IMF त ठीकु आहे, उहो त पुराणी ॻाल्हि थी वई त सब्सिडाइज उन बैन विधल आहे त सरकार न ख़रीद करे। पर सरकार अगरि ख़रीद नथी करे त सरकार मार्केट खे त मैनेज करे न। ही 2200-2300 जो मुश्किल सां हींअर रेट लॻे पियो, किथे किथे त अञा 2000-2100 जो में बि हींअर मण खपाइनि पिया माण्हू। त वापारियुनि खे ज़ाहिर अगरि तव्हां हिकिड़ी फ्री मार्केट जो मतिलबु त न हूंदो आहे त तव्हां मार्केट खे रेगुलेट न कयो। तव्हां कॉलर आई करे वठो त पोइ पाण ॻाल्हायूं था। ठीकु आहे, कॉलर आहिनि असां सां फ़क़ीर लखाणो संजराणी साहब आहिनि मीरपुर ख़ासि मां। जी संजराणी साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? साईं सभ खां पहिरियों साईं खे तव्हांखे सलाम हुजे। साईं यासिर साईं जी ॻाल्हि करे तबियत सुई हुजे। गैर हाज़ुर 2-3 ॾींहंनि खां हाणे अर्ज़ी इहो आहे त डेम त वापसि थी आहे, तव्हांखे बि मुबारकूं हुजनि। हाणे चवनि था जॾहिं चारई सूबा राज़ी थींदा, राज़ी असां त कोन आहियूं। पर हाणे हीअ हुकूमती पंहिंजे फरमाइश ते आणींदा, जेके राज़ी हुजनि हुकूमतूं आणण न आणण ते हिननि जे वस, हिननि जे खाॿे हथ जो खेल आहे। साईं पोइ वरी केॾी महिल वरी इशू कोन। ठीकु आहे, सो पहिरीं कणिक वारी ॻाल्हि पूरी करे वठूं, पोइ संजराणी साहिब जी ॻाल्हि ते अचूं था। त बेसिकली हाणे अगरि मतिलबु 2100-2200 मण में कणिक खपाइण त आबादगारनि खे त एतिरे में त हुननि जी ख़र्च ई न निकिरंदो। त पोएं साल 4000 समथिंग ताईं वियो। हिन हिकु साल में ज़ाहिर महांगाई त वधी आहे। तव्हांजी न DAP जी ब्लैक रुकिजे थी, न यूरिया जी ब्लैक रुकिजे थी, न पाणी बिना पैसनि जे मिले थो। हर शइ, दवाऊं जेके ज़रई दवाऊं आहिनि उहे महांगी थी वियूं आहिनि। एवरीथिंग, हर शइ जी, बिजली जा यूनिट महांगा थियल आहिनि, हर शइ, पेट्रोल महांगी थी आहे। त तव्हां कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त वधी वई न। असीं अलाए छो सिर्फ़ु हिकिड़े कारखानेदार लाइ त सोचूं था त हुनजी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वधंदी त हेठि ख़रीदार ते बि वधंदी। ईअं जॾहिं तव्हां ज़रात, पर हुते फ़र्क़ु इहो आहे त हिकिड़ी दवाऊं ठाहींदड़ कंपनी चए थी त बाबा मूंखे ख़ाम माल
महांगो मिलियो, मां ही मथे जे सूर जी दवा आहे रुपए में मिलंदी, मां हिन खे ₹100 कयां थो, कंहिंखे वठिणो आहे वठे, न वठिणो आहे न वठे, ज़ाहिर माण्हू मजबूर आहिनि, ₹100 जी शइ ₹100 में वठे थो, छाकाणि त हू डायरेक्ट विकिरो करे थो दुकानदार खे, दुकानदार वञे थो कंज़्यूमर ताईं। आबादगार सां मसइलो इहो आहे त हू जॾहिं कणिक मिसाल का बि फसल पोखे थो त हुनजो ख़र्च त जेको मार्केट जो अघु हुजे थो हुन हिसाब सां ख़र्च त वधी वञे थो, पर हू शइ पंहिंजी मर्ज़ी जे रेट ते नथो विकिणी सघे। मिसाल अॼु अगरि कणिक मूं वटि पई आहे, मिसाल 100 मण पई आहे मिसाल, हाणे उहे किथे रखां? हर कंहिं वटि त को वॾा गोडाउन ऐं हीअ शयूं त कोन्हनि, त आउं खुले अच्छा मिसाल आउं सोचियां न भाई मूंखे अघु नथो मिले, ऐं फ़िलहालु नथो विकिणां, त नथो विकिणां त किथे कयां? मतिलबु मूंखे ज़मीन त ख़ाली करणी आहे, पहिरीं त हुनखे लाबारो करिणो आहे, हुनखे लाहे करे पोइ आउं हुनखे रखां बोरियुनि में बंदि करे, त हर ज़मींदार वटि आबादगार वटि त गोडाउन्स कोन्हनि, त खुले आसमान में रखां, मथां बरसाति पइजी वञे त कमु लही वियो, त पोइ आउं चवां थो भई खपायूंसि। हाणे खपाइण लाइ वञूं था रेट नथो, त वापारी जेके रेट नथा ॾियनि, त हिकिड़ी जेके रांदीका ठाहींदड़ कंपनी आहे, चॉकलेट ठाहींदड़ कंपनी आहे, दवाऊं ठाहींदड़ कंपनी आहे, ज़रई दवाऊं ठाहींदड़ कंपनी आहे, अलिफ आहे, बे आहे, हू त पंहिंजी जीअं ॾिसनि था त असांजी कॉस्ट वधी वई, असांजो ख़र्चु वधी वियो, उहो पंहिंजो रेट करे छॾीनि था, पोइ जेके वठिणो आहे न वठो, चांहि जी पती वारो पंहिंजो रेट करे छॾींदो, तव्हांखे वठणी आहे वठो, न वठणी आहे न वठो। आबादगार खे त इहा सहूलियत बि कोन्हे, छाकाणि त हू विकिणे थो मिडल मैन खे, त उहो चवनि था भई तव्हां वटि इहो रेट आहे, ॾियणो आहे ॾियो, हाणे छा कनि? तंहिंजे करे सरकार जो हिते रोल ठहंदो त भई सरकार हिकिड़ी मिनिमम रेट मुक़ररु कंदी त यार हिसाब करे त बाबा हेतिरो ख़र्चु थियो हूंदो आबादगार जो, हेतिरा 2 पैसा हुननि खे प्रॉफिट थिए त वठी छॾिजे। हाणे IMF इहे गोरा साहबान अची चवंदा न बाबा इहो न कयो, तव्हांजी मजबूरी आहे, तव्हां चओ था फेडरल हुकूमत करे छॾियो, फेडरल हुकूमत बि तव्हांजी इतातियुनि जी आहे, लेकिन चलो उहो बहस अलॻि। हाणे सूबाई सरकार भला मार्केट खे त रेगुलेट करे न, हाणे सरकार जा पोएं साल खां वठी जेको सरकार वटि ज़ख़ीरो थियल आहे उहो 13 लख प्लस 13 लख खां बि मथे जेको आहे मैट्रिक टन हींअर पई आहे कणिक। हू बि मां ज़ाहिर जेको वापारी आहे उहो त कैलकुलेट करे थो न बाबा हेतिरी पई आहे, शइ जेतिरी वधीक मार्केट में हूंदी ओतिरो जा अघु किरंदो। हीअ त सिंपल मतिलबु मार्केट लॉजिक आहे त जेतिरी शइ वधीक हूंदी मार्केट में अघु एतिरो किरंदो। दुनिया में हिन खे रेगुलेट कयो वञे थो या त अच्छा पोइ असांजी सरकार त कमाल आहे, आख़िर में इम्पोर्ट बि करे वठे थी, डॉलरनि में यूक्रेन मां हिकिड़ी किनी कणिक घुराए वठे थी, आबादगार खे पैसा न ॾियणा आहिनि मार्केट खे। सो एग्रीकल्चर सेक्टर मतिलबु आउं त ज़मींदार न आहियां, पर जेका आउं सोचां थो त छा थो एॾी वेधन तव्हां अक्सरियती प्रोफेशन माण्हुनि वटि सिधी हाणे सिधी तरह ज़रात आहे, हुन सां जेका वेधन आहे बसि छॾे ॾिनो सही फ्री मार्केट आहे। बाबा फ्री मार्केट किथे हूंदी आहे? फ्री मार्केट हूंदी आहे पर हुन में कुझु डूज़ एंड डोंट्स हूंदा आहिनि। बिल्कुलु उहो डूज़ एंड डोंट्स यानी ही कबो ही न कबो लाइ हिकिड़ी सरकारी इदारा ही छाजे लाइ एग्रीकल्चर एॾो सारो इदारो असीं ठाहियो वेठा आहियूं। ज़रात खातो कहिड़े मर्ज़ी दवा आहे, रेगुलेट त कुझु नथो करे। वञी पुछो त बाबा ही तव्हां भाणे यूरिया छो ब्लैक में आहे, सही फलाणो खातो कंदो, उन खां बि पुछे न सही पुलिस जो कमु आहे, अरे भाई इहे माण्हू छा कनि? ऐं ज़ाहिर आहे हिकु नंढा माण्हू त कोन पिया कनि, 62 माण्हू कनि पिया। पर हिकिड़ी ॻाल्हि थी त हीउ जेको कणिक जो रेट न लॻो, मूं इहो सोचियो पियो त हाणे फूड खाते जो छा थींदो? हुननि जो त अरबे रुपए जा जेके बारदाणे वारो खांचो हूंदो उहो त ख़तमु थी वियो। नुक़सानु हुननि खे बि थियो आहे, नुक़सानु आबादगारनि खे बि थियो आहे, पर फूड डिपार्टमेंट खे तमामु हाणे मुंहिंजे ख़्याल को बि वज़ीर जेको आहे फूड जो खातो न वठंदो, छाकाणि बारदाणे वारो वॾे जेको हिन में कमु हूंदो बिल्कुलु ख़तमु थी वियो। लखाणी साहब जो सुवाल हो, लखाणी साहब त हिकिड़ी जनरल ॻाल्हि कनि पिया त मुबारक हुजे साईं किनाल जीअं तव्हांखे बि हुजे, असीं न मञंदासीं। हासीं हिन में को ॿाराणी ज़िद त मूं पहिरें ॾींहुं चई पियो, त इहो ई चयो पियो न। बिल्कुलु गॾो गॾु यासिर लाइ पुछनि पिया, यासिर कुझु ॾींहंनि में जॉइन करे वठंदो। ॿियो सर, सिंध गवर्नमेंट जेकॾहिं इन ते ख़रीदार नथी बि करे त पोइ को प्लान त ॾे, छाकाणि त नेक्स्ट क्रॉप में जेकॾहिं आबादगार कणिक न पोखींदा त पोइ फूड सिक्योरिटी आहे या वरी पोइ अटे जा अघु जेके आहिनि उहे ॿीणा थी इम्पोर्ट कराइणी पइजी वेंदी, त पोइ त महांगी अॻिते माण्हू अटो ख़रीद कंदा। यासिर
लाइ त इहा संदसि वालदा संजय साहब गुज़ारे वई, अलाह मग़फ़रत करे, तव्हां सभु दुआ कजो त हू इंशाअल्लाह हाणे अची वेंदा 1-2 ॾींहंनि। अच्छा साईं ज़ाहिर आहे न, मतिलबु ईअं ही ॿिटो अज़ाब थींदो, तव्हां ॾिसिजो त आबादगारनि खे रेट घटि मिलंदो, ही ज़ाहिर वापारियुनि वटि त स्टॉक्स आहिनि, स्टॉक करे वठंदा। जॾहिं मामिलो वेंदो हिननि फ्लावर मिल्स ॾे त उते तव्हां ॾिसिजो त वरी आख़िर में मार्केट में अटो महांगो ई मिलंदो, यानी न प्रोड्यूसर खे फ़ाइदो थियो, प्रोड्यूसर असल प्रोड्यूसर त कणिक जो ज़ाहिर आबादगार आहे, ऐं एंड कंज़्यूमर जेको आम माण्हू आहे जेको अटो ख़रीद करे थो, न हुनखे फ़ाइदो थींदो। सो इन खां वधीक मिसमैनेजमेंट या ॿियो छा नालो ॾियूं? सर फोकस त आहे एग्रीकल्चर खे, जीअं कॉर्पोरेट फार्मिंग जी ॻाल्हि थिए थी, फोकस त कनि था। हाणे असां ॾिसूं त ख़बरुनि में इहो मामिलो आयो आहे, ज़राअत खे यादि त कंहिं कयो आहे, पर हाणे उन लाइ कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि? जी आबाद शाहिद साहब, कॉर्पोरेट फार्मिंग ॾिसो हाणे कल्ह बि पाण डिस्कस कयो त कॉर्पोरेट फार्मिंग जो हिकिड़ो अंदाज़े हू आहे ज़मींदारी, को इहो अर्बन बिज़नेस में बि हूंदो आहे, ॿराड़ी जे बिज़नेस में बि तव्हां करे सघो था, हिकिड़ी अप्रोच जो नालो आहे। पर ज़मीनूं ॾियणु, लखे एकड़ ज़मीन त अॼु मूं पढ़ियो पियो त मटियारी अलाए किथे 1,08,000 एकड़ ज़मीन ॾियण जी ॻाल्हि पई थी, किथे को इश्तिहार बि आया आहिनि, ॿेले खाते जी ज़मीन ॾियनि पिया। सवाल इहो आहे, तव्हां हींअर पाणी न आहे अगरि सिस्टम में, चो तरफ़ दाहूं कूकू आहिनि त पाणी न आहे आबादगारनि वटि, त हीउ लख एकड़ जो जेको ज़मीन वठंदो, पॾही कंपनी वठंदी, तव्हां हिते लोकल ज़मींदारनि खे ॾींदो, तव्हां पंजाब मां हाणे ज़मींदारनि खे, तव्हां किथे बि ॾींदो, ज़ाहिर जॾहिं तव्हां कंहिंखे ॾींदो ऐं हुनखे कॉर्पोरेट जे नाले में फार्मिंग में ॾींदो त हू चवंदो बाबा पाणी त यकीनी बणाए ॾियो न। बिल्कुलु। हाणे पाणी हू किथां आणींदा? सरकार पाणी किथां आणे ॾींदी? ज़ाहिर सरकार जेको ॿियनि जो पाणी आहे मटियारी जे चो तरफ़ या जिथे बि ॾिनी वेंदी उतां ई वठंदी न। हा चइजे न साईं, ही जेके आहिनि ही असीं जेको आहे ट्यूबवेलनि सां पोखी कंदासीं, सर न कयो न। ॾिसो ट्यूबवेल जे पाणी सां ऐं दरिया जे पाणी में, इहो त हाणे आउं त एतिरो टेक्निकल माण्हू न आहियां, पर जेके ज़मींदार आहिनि हू चवंदा आहिनि वॾो फ़र्क़ु हुजे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां अगरि चओ था असीं आर ओ प्लांट करे खारे पाणी खे मिठो कंदासीं त कॉस्ट किथे वञी बीहंदी? अगरि उहो कॉर्पोरेट फार्मिंग वारो एतिरो ख़र्च करे ऐं कणिक उपाए, मतिलबु कणिक जी पैदावार करे, त आख़िर में 2200 रुपया हुनखे ॾींदो तव्हां रेट, डज़ंट मेक एनी सेंस, ही सॼी लॉजिक नथी ठहे। ठीकु आहे, कॉलर आहिनि असां सां। सर मोहम्मद हसन मरी साहब आहिनि हैदराबाद मां। जी मरी साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? अस्सलाम वालेकुम। अली साहब खां पहिरियां तव्हांखे सलाम। सर मुंहिंजो अॼु इहो सुवालु आहे त असां वटि इरीगेशन सिस्टम जेको आहे, हाणे हींअर मथां पाणी त अचे पियो लेकिन हिते नाइंसाफ़ी आहे। हाणे रूड़ी केनाल जी फुल जेको पाणी छॾींदा आहिनि 13,500 क्यूसेक, हिन वक़्तु 10,600 क्यूसेक हले पियो, लेकिन रूड़ी केनाल त बाज़ारि त फुल नज़र अचे पियो, लेकिन शाखुनि में वाराबंदी ऐं 8 ॾींहं में पाणी ॾियनि था, उहो बि एतिरो पाणी था ॾियनि जो माल खे पीआरणु मुश्किल थो थिए। त उनजे लाइ एतिरी नाइंसाफ़ी सिंध में, मथां केनालनि वारो सिस्टम उहो बि हींअर धरणो लॻो, धरणे खां पोइ इंतकामी कारवायूं शुरू थी वियूं आहिनि। त हीअ आख़िर छा मसइलो आहे, किथां पियो वञे सिंध, असांखे परेशान छो कयो पियो वञे, उन ते थोरो घटि। ठीकु आहे। ॿिया कॉलर आहिनि, इरफान अली सीलरो साहब आहिनि शहदाद कोट मां। जी सीलरो साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? तंहिंखां पहिरीं काज़ साहिब खे मुंहिंजो सलाम क़बूल पवे। पर पहिरियों त सहाफ़त जे आलमीअ ते मां काज़ साहिब खे ट्रिब्यूट पेश कयां थो ऐं माशाअल्लाह ज़बरदस्त साईं जो कमु आहे। ॿियो मुंहिंजो सवाल इहो त इंडिया ऐं पाकिस्तान जो जेको मामिलो हले पियो ऐं जेको आहे सो छा था सम्झो त मामिलो किथे वञी तंग कंदो? फ़िलहाल त मठार नज़र अचे पई, वधीक थोरो हिन ते नज़र। महिरबानी। ठीकु आहे, वरी महिरबानी। एजाज़ टालपुर आहिनि टांडो जान मोहम्मद मां। जी एजाज़ साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? हा मुंहिंजो काज़ी साहिब खां सवाल आहे, काज़ी साहिब ही पाकिस्तान एतिराज़ पियो करे जेको सिंध तास मुआइदो ख़तमु कयो आहे त पाणी जेकॾहिं इंडिया रोकियो त असां इहो जंग सम्झंदासीं, ऐं ज़ाहिर आहे पाणी जो जेको चवण पाणी जो जेको वधीक हक़ जो पुछण वारनि जो आहे।
इन करे पाकिस्तान जो हक़ वधीक इहो ई असां नज़रियो खणी सिंध वॾो एहतिजाज कयो त पुछड़ ते हक़ जेको वधीक पाणी वारनि जो मथे खां, पर जॾहिं सिंध में गुॾो पाणी टिपे थो उन खां पोइ ई जेको आइननि में तरमीम थो वञे, हिते नज़रियो चेंज थो वञे, पोइ पाणीअ जो वधीक हक़ थिए थो, पावर वारो हुजे या पैसे वारो हुजे। डीओ वाटर सियासी रिश्वत तौरु हज़ारे डीओ वाटर ॾिना अथई पाणी जा, तंहिंखां पोइ उन्हनि लिफ्ट मशीनूं ॾिनियूं आहिनि, तव्हांखे सभु ख़बर आहे साईं। उन खां पोइ उन्हनि जेके मापूं 400, 200, 500 सैकड़ो मापूं हिकिड़े वाटर कोर्स जो सियासी रिश्वत तौरु वधाए या पैसनि ते उहो वॾा करे छॾिया। हाणे टेलूं असांजी पुछड़ियूं सुकनि पियूं, असां वटि को अल्टरनेटिव कोन्हे, न असां वटि का इंडस्ट्री आहे, न टेल एरिया में को अहिड़ो कारखानो आहे, माण्हुनि जो सिर्फ़ु वाहिद रोज़गार जेको आहे सो इन ज़रात ते आहे। छा असांजो साईं माण्हू हारी खाईंदो, असांजो ज़मीनदार खाईंदो, कीअं असीं सफ़ेद पोशी रखंदासीं? हीअ त अजीब क़िस्म, जॾहिं मथे इहो क्लेम करो था पाणी जो हक़ पुछड़ वारनि जो आहे, पोइ सिंध में इहो छो तब्दील थियो वञे, पाणी जो हक़ पुछड़ वारनि जो छो कोन्हे साईं? इन ते थोरो तव्हां महिरबानी करे। जी, जेको मरी साहब बि शुरू में ॻाल्हि कई ऐं मीर साहब बि आख़िर में ॻाल्हि कई त बेसिकली पाणी अगरि अचे पियो, हुननि साईं रोड़ी कैनाल जो ज़िक्र कयो साईं, त पोइ आख़िर हेठि शाखनि में छो नथो वञे ऐं शाखनि में पोइ टेल में छो नथो वञे? ॻाल्हि अगरि पुछड़ी वारनि जो पहिरियों हक़ु आहे, अगरि छा यकीनन इहो हिकिड़ो मुसलम आहे, हिकिड़ो इस्टेब्लिश्ड प्रिंसिपल आहे त पाणी ते पहिरियों हक़ु पुछड़ वारनि जो हूंदो आहे। हाणे इहा एतिरी बेइंसाफ़ी आहे जेका बेइंसाफ़ी केर बि करे थो मुंड वारो, उहो ज़ाहिर हिकिड़ी तमामु घणी मतिलबु हिकिड़ी ज़्यादती आहे ऐं हुनजे ख़िलाफ़ु पोइ माण्हू शोर बि करे थो, पोइ एहतिजाज बि करे थो, छाकाणि त पोइ पाणी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे न। अगरि पुछड़ी वारनि खे तव्हां पाणी न ॾींदव, उहो चाहे पुछड़ी वारो घोटकी में हिकिड़ी शाख जो पुछड़ी वारो आहे या सिंध में पुछड़ी वारा आहिनि या टंड जानोमन में आहे या एक्स या वाई जाइ ते आहे। हाणे सुवाल इहो आहे त हिन लाइ तव्हांखे को पंजाब गवर्नमेंट या फेडरल गवर्नमेंट जो त मामिलो न आहे, हीअ त सौ सिधो सिंध गवर्नमेंट जो मामिलो आहे। हीअ त सही सिधी इरीगेशन डिपार्टमेंट जेको हिकिड़ो मनी मेकिंग हिकिड़ो तमामु वॾो मामिलो आहे, हुनजे सुधारे जो मामिलो आहे। हाणे उहो अगरि नथो सुधरे त पोइ माण्हुनि वटि छा चॉइसिस आहिनि? ज़ाहिर माण्हुनि खे ही अगरि इरीगेशन डिपार्टमेंट चाहे त ही 90% जो मसइलो हल थी सघे थो। चलो 10% चऊं त असां वटि ॿिया खोड़ मसाइल हूंदा, हलो 80% मसइलो त हल थिए, असां वटि थिए ई नथो। त हाणे छा माण्हू इन लाइ बि धरना हणणु शुरू कनि? भई पंजाब वारनि कैनाल ठाहिण जी ॻाल्हि कई त सिंध वारनि धरना हणणु शुरू कया, त हाणे जेको सिंध जे अंदरि पाणी रुकिजे थो त छा टेल वारा वरी धरना हणणु शुरू कनि? इहो कहिड़ो मसइले जो आहे? हीअ त सिंध सरकार खे पाण हल करणु खपे। हिन में त ॿ राया कोन्हनि मीर साहब। ऐं बाक़ी इंतकामी कार्रवायूं मरी साहब चयो, इंतकामी कार्रवायूं, हा, जेको धरणे वारनि जे ख़िलाफ़ सही। मूंखे थोरो ॿुधाइजो किथे थी आहे, छा थी आहे, त न थियणु खपे सही, ऐं छो थींदी ऐं बिल्कुलु न थियणु खपे, छाकाणि त इहो त पोइ मक़सदी फ़ौत थी वेंदो, वरी ॻाल्हि खे फ्लेयरअप कयो वेंदो। बाक़ी सिलरो साहब जी तव्हां कॉलर आहे। बिल्कुलु। नसीर बुगियो साहब आहिनि मोरमा जी। बुगियो साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? अस्सलाम वालेकुम। शाह साहब, छा हाल आहे? साईं, गुज़ारिश इहा आहे त सिंध गवर्नमेंट जेकॾहिं कणक जो अघु मुक़ररु नथी करे या नथी वठे, मार्केटिंग बि नथी करे को मैनेज, त हाणे हालत इहा थी वई आहे जो हारी नारियुनि वीचारा कणक जी फसल उगाइण वारा 1.5 लखनि जो हिकिड़ो हारी कर्ज़ी आहे ठाहे कया, उन्हनि ढोर ढगा खपाए कणक पेट 12 महीने जी रखी आहे। हाणे हारियुनि जो चवणु आहे, जेको मां अक्सरियत में घुमा फिरां पियो थो, त हारियुनि जो चवणु आहे त असीं हाणे ॿी साल कणक न काईंदासीं, सिर्फ़ु एतिरी काईंदासीं जो असांखे 12 महीने जो अन्न मिले। त पोइ गवर्नमेंट जो छा थींदो? गवर्नमेंट खे ख़ुदारा हिननि जो ख़्यालु करणु खपे, ऐं न त ही वॾी अॻे साल वॾो क्राइसिस ईंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी बुगियो साहब। जी बुगियो साहब, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ॾिसो न, हीअ त बिल्कुलु ईअं आहे त अगरि को बि इस्म ठाहींदड़ फैक्ट्री, अगरि हुन इस्म जी जो हुनखे अघु न पिया मिलनि, नुक़सानु थिए पियो, त शौक़िया त कोन ठाहींदो न। ईअं ई अगरि आबादगार खे हुनखे हिकिड़ी के फसल जो अघु सही न मिलंदो त हू उपत बंदि करे छॾींदो। हाणे अगरि कणक जी उपत बंदि थिए थी त
छा चांवर असां वटि एतिरा आहिनि, पोइ तव्हां वटि छा मतिलबु ही जेको हिकिड़ी बेसिक अटो आहे, कणिक आहे, त उहो किथे वञी, मतिलबु पोइ त फूड क्राइसिस जी ॻाल्हि थिए थी। जे फूड क्राइसिस जे नाले में तव्हां ही कॉर्पोरेट फार्मिंग करणु चाहियो था त असां वटि वधीक आबादी आहे, तंहिंजे करे वधीक असां वटि उपत थियणु खपे, त भई हू जेको कनि पिया उपत, त उन्हनि खे त फैसिलिटेट कयो, उन्हनि खे त सहूलियतूं ॾियो। ऐं उहे साहिबु एग्री कयां थो तव्हां सां। बाक़ी सिलरो साहिबु चयो त आलमी ॾींहुं, साईं बिल्कुलु आलमी ॾींहुं असां वटि मुख़्तलिफ़ शयुनि जा हुजनि था। ॾिसो हाणे इन में त हाणे त असांखे जेको इंटरनेशनल इंडेक्स आहे, जेको कल्ह टियों ॾींहुं कुझु अर्सो पहिरीं जारी थी, त सहाफ़ती आज़ादी जे हिसाब सां असीं 180 मुल्कनि मां 158 नंबर ते आहियूं। अलाए कहिड़ा असां खां बि वियल 22 मुल्क आहिनि, उहो मूंखे ख़बर न आहे। बाक़ी 150 खां मथे मुल्कनि खां असीं हेठि आहियूं। ऐं फैक्ट आहे, सो ईअं न आहे त मतिलबु छाकाणि त मूं इतफ़ाक़ सां तमामु नंढी उमिरि खां आउं जर्नलिज़म में आयुसि, ऐं जर्नलिज़म में सिर्फ़ु ईअं न हुउसि त आउं को मैनेजमेंट साइड ते हुउसि, मूं त हथ सां ख़बरूं मतिलबु जर्नलिज़म कई आहे प्रॉपरली। त जेतिरी तकलीफ़ गुज़िरियल 5-7-8 सालनि में सहाफ़त ते वधंदी वई आहे, जेतिरी वधंदी वई आहे, उहो ऐं उन सां छा नुक़सानु थियो, उस मुख़्तलिफ़ इदारा बंदि थिया, माण्हू बेरोज़गार थिया, उहो त पंहिंजी जाइ ते, पर ख़ुदि क्रेडिबल न्यूज़ जो ॾिसो, का अख़बार या टीवी हुजे थो त उहो वरी बि एहतियात करे थो त ख़बर जी एथेंटिसिटी, उनजी साख इन सभिनी शयुनि खे ॾिसे थो। पर जॾहिं तव्हां हुनजो गलो मरोड़े छॾियो था, हिकिड़ो शारा फैसल ते जुलूस निकिरे मिसाल कराची में, ऐं तव्हां टीवी ऐं अख़बारनि जो निड़ी मरोड़े छॾियो ऐं चओ त न तव्हांखे ॾेखारणी आहे, त पोइ हू सोशल मीडिया ते ईंदी। ऐं सोशल मीडिया ते जेको वणे माण्हू चवंदा, पोइ तव्हां हुन सोशल मीडिया जो गलो मरोड़ण लाइ चओ था पीका आणे छॾींदासीं। यानी हिकिड़ो ॿियो ड्रैकनिन हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो ख़ौफ़नाक क़िस्म जो तव्हां कानून आणे छॾियो। त असां त हिन अरसे में, हिन सहाफ़ती ज़माने में घणी शयूं ॾिठियूंसीं, पोइ जेतिरो कॉन्ट्रीब्यूट सहाफ़ी करे सघिया। वो चयो जो हम पे गुज़री सो गुज़री शब हिजरा, हमारे अश्क तेरी आक़बत संवार चले। त जेतिरो करे सघिया सोसाइटी लाइ, लेकिन ॾाढी भयानक मतिलबु इहे फ्रीडम ऑफ प्रेस नाले जेके चइजे त को अगरि शइ आहे त हाणे आख़िरी पसान में पाकिस्तान में मूंखे नज़र अचे थी, को एज सच ॾाढी तकलीफ़दा सूरत हाल आहे। सर, सहाफ़त जो आलमी ॾींहुं आहे, पेका कानून जी जीअं मां ॻाल्हि कई, त असां जेकॾहिं पूरी सिंध में ॾिसूं न त केसिस जेके आहिनि उहे दाख़िल थियनि पिया। गुज़िरियल ॾींहुं बि कंदकोट कश्मीर में सरकार जी मुदयत में केस दाख़िल थी वियो आहे। सरकार पारां ख़ुदि जेको आहे इहो केस दाख़िल कराए पिया वञनि पेका कानून तहत। केतिरो वॾो ख़तरनाक आहे, थ्रेट आहे सहाफ़त जे लाइ? हीअ त ख़ैर सोशल मीडिया थिए पियो। पहिरीं त ॾिसो, पहिरीं जॾहिं चयो वेंदो न असीं ॻाल्हि कंदासीं बाबा इज़हार जी आज़ादी थियणु खपे, सहाफ़ती आज़ादी थियणु खपे, त माण्हू चवंदा बाबा हीअ सहाफ़ियुनि जो मथे जो सूरु आहे। हाणे आफ्टर दिस सोशल मीडिया, डिजिटल प्लेटफॉर्म्स, ही को सिर्फ़ु सहाफ़ियुनि जो मथे जो सूरु त न आहे। ही जेके अक्सर पेका जा केसिस तव्हां सिंध में हवाला ॾियो पिया, इहे आम माण्हू आहिनि, ही सहाफ़ी न आहिनि। कुझु सहाफ़ियुनि ते बि थियनि पिया, पर हिन में 80-90% त आम माण्हुनि ते केस पेका दाख़िल करे पई। त जेको सहाफ़ती तंज़ीमूं रड़ियूं करे रहियूं, त पेका जेको आहे उहो सिर्फ़ु सहाफ़ियुनि जो मथे जो सूरु कोन बणिबो। इहो आम माण्हुनि जी इज़हार जी आज़ादी खे बि लत ॾियण जे बराबरि आहे, बल्कि लत ॾिनी वई आहे। त इहो जेतिरो सहाफ़ियुनि खां वधीक आम माण्हुनि खे ही आवाज़ दॿाइण जी ॻाल्हि आहे न, उहो ही बि त हिकिड़ी आम माण्हू खे तव्हां निड़ी ते पेर रखो पिया त ख़बरदार पंहिंजो अहिड़ी ॻाल्हि न कजो, न त तव्हां ते पेका कानून थी वेंदो। ऐं एॾो ड्रैकनिन कानून आहे ज़ाती। कॉलर आहिनि असां सां। अब्दुल गफ़ूर काकेपोटो साहिबु आहिनि नवाबशाह मां। छा सवाल हूंदो अब्दुल गफ़ूर साहिबु अव्हांजो? साईं कालिद साहिबु ऐं तव्हांखे सलाम। साईं कालिद साहिबु खां मुंहिंजो सुवालु आहे त ही जेका इज्तमाही सघ हुई आवाम जी, इहा मुतासिर कंदड़ ऐं किन धुरियुनि जी जेको आहे सो अखि जो कंडोब थी पई आहे। त तव्हांजो जेको आहे सो हिकिड़ो सगारो आवाज़ु आहे, नौजवान तव्हांखे फॉलोअप कनि था, त महिरबानी करे तव्हां इहो पैगाम ॾियो त कंहिं बि जेको आहे सो लिसानी जेको आहे सो कंहिंजे ज़ाती जहिड़े खे या कंहिंखे जेको आहे सो उन्हीअ खे जेको आहे सो को क़ौमी या लिसानी रंग न ॾिनो वञे। इहो हर हाल में असां लाइ, असां सिंधी क़ौम लाइ जेको आहे सो नुक़सानकार साबित थींदो।
ऐं इन ते सख़्त ऐं समझदारीअ जो मुज़ाहिरो कयो वञे। महिरबानी। ठीकु आहे, वॾी महिरबानी। सही, जॾहिं बि को माशरो या समाज हिकिड़ी पंहिंजी गॾियल राय इज़हार कंदो आहे त पोइ जेके क़ुवतूं जेके स्टेटस को चाहींदियूं आहिनि या जेके पंहिंजी मनमानी चाहींदियूं आहिनि उन्हनि खे हुन मां रंज त थींदो आहे, तकलीफ़ बि थींदी आहे। इहो फ़र्क़ सां बि थींदो आहे न। तव्हां किथे ॾिसंदा आहियो त को माण्हू ईअं ॻाल्हाए वेंदो आहे, तव्हांखे ॻाल्हि उन वणंदी त न आहे, पर तव्हां मसलहतनि ख़ामोश रहंदा आहियो, चवंदा ठीकु आहे तोसां पोइ पापलान कंदासीं। ईअं ई मतिलबु MRD जी मूवमेंट खां पहिरीं अमूमन मिसाल माण्हुनि खे ॾियां थो। MRD जी मूवमेंट वॉज अ सरप्राइज़ फॉर ज़िया इस्टाब्लिशमेंट। हुन ज़माने में ज़ियाउल जे दौर में त भई को सिर्फ़ु हिकिड़ी इंटीरियर सिंध जी हिकिड़ी मूवमेंट ठही वेंदी आहे, एतिरी शदोमत सां सिंध जा माण्हू वढ़ंदा, इहो तवक़ा न हुई। त पोइ उनखां पोइ तव्हां ॾिसो त छा न थियो सिंध सां। धाड़ेल राज हुन खां पोइ आयो, ही बिरादरी ते क़त्लेआम, ही बिरादरीइज़म हुन खां पोइ वधाई वई, हरन सरदार थी विया। लसानियत ही जेके MQM लंडन में ही जेको ठही पहिरीं, इहा हुन खां पोइ ठही। फ़िरकावारियत हुन खां पोइ ठही, मंशियात हुन खां पोइ वधी, उन खां पोइ तव्हांजी क्लैशनकोफ कल्चर हिते वधियो, तव्हांजी तालीम तबाह थी। त ही सभु शयूं जेके हुयूं, इहो हितां सॼी सनतूं पटे फ़ैसला, ही सॼो नूरियाबाद जेको अॼु फैसलाबाद वारो बेल्ट आहे, जेको सॼी इंडस्ट्रियलाइज़ेशन थियल आहे, ही नूरियाबाद में थियणी। पर 4-8 ॾोहारी हुआ, उन्हनि जे साम्हूं चवंदो हो हिते त हुननि खे केरु रोकींदो कोन हो, त जीअं वञी सेठ पाण भॼनि। त चवण जो मतिलबु आहे त उहो हिकिड़ी सज़ाऊं त मिलंदियूं आहिनि। कॉलर आहिनि असां आमिर अली साहब आहिनि कराची मां। जी आमिर अली, छा सवाल आहे तव्हांजो? Thank you very much. I just want to add on in context of India-Pakistan conflict. एक तरफ it shows the intention of Indian government. एक तरफ though they are not willing to go for any neutral investigation. Even Switzerland has asked for a neutral probing तो वो ऐसा भी help करे सकन था। न एक तो वो आगाल जो खाने recently यो भी reported थे तो they don't want International Monetary Fund to release next installment for the Pakistan. In the matter ये खबर बैठी था, they want not only to make us be bankrupt, एक तरह water aggression आहे, terrorism charges, पर वो सारे bankrupt भी करना चाहेंगे। तो ये तक indication इन तरह से भी Pakistan has to bring their house in order, especially in terms of economy. Otherwise, we don't see that किथे मुल्क वनी पुजंदो ऐं आखिर वो कहिड़ा reasons आहिनि जो असां foreign level ते इंटरनेशनल लेवल ते उन्हनि जे ख़िलाफ़ प्रॉपरली काउंटर कोन पिया करे सघूं अञा ताईं, जो हाणे वञी असांजे इकोनॉमिक मैटर्स ते बि इंडिया पंहिंजो कमेंट थो करे। इन हवाले सां साइंस इनशा था सम्झनि व्हाट आर द रीजन्स बिहाइंड दिस फेलियर, या इहो फेलियर न आहे, जस्ट इम्प्रेशन आहे। थैंक यू वेरी मच। ठीकु आहे, वॾी महिरबानी आमिर अली साहब। आमिर साहब, इंडिया जो शुरू खां स्टैंस रहियो आहे, शुरू में छाकाणि त हिकिड़ो दफ़ो उते हू जेको हू कॾहिं बि कंहिं थर्ड पार्टी खे कंहिं बि मामले में न आणणु चाहींदा, छाकाणि त हू एक्सपोज़ थी वेंदो इंडिया। हींअर बि हीउ जेको वाक़ियो थियो आहे पहलगाम वारो, मतिलबु हिन में अगरि तव्हां ॿ धुरियूं आहियो, तव्हांजो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे, तव्हां हिकिड़ो इल्ज़ाम हणो था, भला को अणधुरी जांच थिए न, पर इहा ॻाल्हि कॾहिं बि न मञंदा। ऐं छाकाणि त हू इंडिया आहे त हुनजे एक्शन्स खे जस्टिफाई कयो वञे थो बाय वेस्ट, जीअं इज़राइल खे कयो वञे थो। पर हिते मसइलो इहो आहे त असीं को गज़ा कोन आहियूं न, असीं को फ़लस्तीन न आहियूं, असीं को लेबनान न आहियूं। त उहो डपु ही हिकिड़ो कारण आहे जंहिंजे करे मामिलो अञा हिते ई बीठल आहे ॻाल्हियुनि ते। IMF खे साईं हू चवंदा, मूं कल्ह बि चयो त IMF हाणे कोई इंडिया हुन जो को वॾो डोनर कोन्हे जेको इंडिया जा पैसा हुजनि त IMF ते हुननि जी ॻाल्हि ॿुधे। ऐं नथो सम्झां हुन सां को फ़र्क़ु पए थो, बल्कि इट शोज़ द नॉन सीरियस एटीट्यूड ऑफ मोदी गवर्नमेंट। ऐं वाटर ट्रीटी बि मतिलबु ॻाल्हि इहा आहे त हीअ बि हिकिड़ी ॿाराणी ॻाल्हि आहे, इहो को ईअं थोरी आहे त रुसी वियो आहे तंहिंजे करे मुआदो तोड़े छॾियां थो। त नॉनसेंस ॻाल्हियूं आहिनि, हाणे तव्हां वधीक छा ॻाल्हाया। ठीकु आहे सर, हिकिड़ो ॿियो मामिलो आहे सर असां वटि सिंध में, जीअं पाण एग्रीकल्चर वाटर जी ॻाल्हि कई, ड्रिंकिंग वाटर इज़ अ प्रॉब्लम फॉर सिंध गवर्नमेंट। ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ ड्रिंकिंग वाटर अवेलेबल न आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त सिंध हुकूमत फिल्ट्रेशन प्लांटनि वारो मनसूबो शुरू कयो, पर गैर फ़ाल बणियल आहे उहो। सही, उहो जेको RO प्लांट्स ऐं हीअ जेके लॻा हुआ त ओॾी महिल ई काफ़ी हिन जा पूरो एक्सपोज़ थिया त हीअ हिकिड़ा स्कैम्स हुआ, मतिलबु हिकिड़ा
करोड़े अरबे रुपयनि जा ही लॻा हुआ आरो प्लांट्स, पोइ हू छाकाणि त हुनजी उनमें सॼो हिकिड़ो मामलात हुआ, मनपसंद माण्हुनि खे हू कंपनीज़ खे ॾिना विया लॻाइण लाइ, उन लभनि ई कोन थियूं। सो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा सीरियस इशूज़ आहिनि, माण्हुनि खे पीअण जो पाणी न आहे। ऐं हीअ सिर्फ़ु थर में न आहे, कराची में आहे, भला कराची में पीअण जो पाणी आहे। हीअ जेके टैंकर्स ऐं हीअ सभु अचनि था, हीअ केतिरा महांगा थी विया आहिनि। ऐं हीअ जेको पाणी अचे थो, हीअ ज़ाहिरी तरह त चलो हुनमें हुनजी मिठो हुजे थो, पर हुनमें सेंकियो हुजे थो, छा हुजे थो, केतिरो माण्हुनि लाइ हानिकार आहे। त पोइ उन चकर में कराची आहे, छाकाणि त थोरो माण्हू अफोर्डिंग क्लास बि रहे थी, हिते बि ग़रीब माण्हू, अक्सरियत ग़रीबनि जी आहे, पोइ ही मिनरल वाटर जी बॉटल्स वठनि था। उन्हनि में ख़बर न आहे त 2 नंबरी केतिरियूं आहिनि, त हू वाक़ई में नलके मां भरे बोतलूं सील करे ॾियनि पिया पैसनि ते, या छा पियो थिए। पर थर या अहिड़ा इलाइक़ा उते त उहो अफोर्ड बि नथा करे सघनि, त हू वीचारा जेके आहिनि हू खारो पाणी पीअण ते हुननि जो माल मता सभु हुन ते ऐं हिनजे करे तव्हां ॾिसो त केतिरी तेज़ी सां सॼे सिंध में बीमारियूं वधनि पियूं, स्पेशली हेपेटाइटिस बी ऐं सी, ABCDE ताईं आहिनि, कारी कामड़ जेका आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॿिया मर्ज़ थियनि पिया, किडनी जा मसइला थियनि पिया। असां वटि को हेल्थ फैसिलिटी आहिनि कोन, सबबु असीं क्योर नथा कयूं। ही रियल इशूज़ आहिनि शायदि, जिन्हनि रियल इशूज़ ते ज़ाहिर ईअं न आहे त को ईअं छड़ी हणंदो त ठीकु थी वेंदो सरकार। पर मूंखे सिर्फ़ु मायूसी इहा थिए थी त किथे कमु शुरू बि नथो थिए न, भला शुरू थिए। मिसाल आरो प्लांट्स हिकिड़ो शुरू कयूं, पर उहो एॾो नाक़िस हो, सॼो सिस्टम ई एॾो नाक़िस हो, इट वॉज बाउंड टू फेल, ऐं फेल थी वियो। हाणे असीं चीफ सेक्रेटरी साहब नोटिस पियो वठे, फलाणा, इहे नोटिस वठंदा रहंदा त असां त कुझु बि कोन थींदो। वॾी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम मां फ़िलहालु एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।